नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठारू शाह खां ख़बर ॾींदा हलूं त ठारू शाह वेझो पैसनि जी ॾेती लेती तां मोटमल बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो, जंहिंजे नतीजे में लाल बख्श मोटमल, अली हैदर ऐं संदसि ज़ाल सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि, जंहिंखे इंतहाई तफ़सीशनाक सूरत हाल में रोल रहत सेंटर ठारू शाह पहुचायो, जिथे ज़ख़्मियुनि काफ़िन अॻियां दाहींदे चयो त जवाबदार मंज़ूर सियाल, दाऊद सियाल ऐं गुलाम हुसैन मोटमल चादर ऐं चौदीवारी जो तक़दस पामाल करे असांजे घरनि ते हमलो करे असांखे सख़्त ज़ख़्मी करे छॾियो। हिन चयो त जवाबदार ॾे असांजा पैसा 25,000 रुपया आहिनि, जेके पैसा घुरण तां असां ते हमलो कयो। हिननि वधीक चयो त ठारू शाह पुलिस जवाबदारनि सां ॿिट बणियल आहे। हिननि खां ॻरी रिश्वत वठी असांजो केस बि दाख़िल नथी करे। असां चीफ जस्टिस सिंध, IG सिंध, SSP नौशरो फिरोज खां मुतालबो करियूं था त जवाबदार खिलाफ़ सख़्त खां सख़्त कानूनी कार्रवाई करे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। ॿी सूरत में सख़्त एहतिजाज कयो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।